खरपुर रानीपुर के बाईपास ॾियण लाइ मनपसंद ठेकेदार खे ठीको ॾिनो वियो आहे, जंहिं सबबि रोड जो नाक़िस मटीरियल सां तामीराती कम शुरू कयो वियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ सुजाण धुरियुनि सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। सिंध हुकूमत पारां रानीपुर शहर के बाईपास ॾियण लाइ 9 करोड़ रुपयनि जी लागत सां रोड जे कम जो ठीको PPMNA फज़ल शाह ऐं सदस्य भाउ MPA प्यार अली शाह खे ॾिनो वियो, जिन ॼाणायल ठीको पंहिंजे पर्सनल सेक्रेटरी ग़ुलाम हुसैन मल्हा खे ॾिनो आहे। ठेकेदार पारां रोड़ी कैनाल भरिसां रोड जे कम में मिटीअ जे भराव थियण बिना पत्थर विछाए कम शुरू कयो वियो आहे। कैनाल जा कपर अॻु में ई कमज़ोर आहिनि ऐं खाधल हुअण करे नुक़सान जो अंदेशो पैदा थी वियो आहे, जंहिं ते सुजाण धुरियुनि सख़्त कावड़ जो इज़हार कयो आहे। अॻवाननि चयो त नाले मात्र रोड ठाहे क़ौमी ख़ज़ाने खे वॾो नुक़सान रसाइण जी कोशिश कई पई वञे। इन हवाले सां कागज़ी कार्रवाइयूं बि मुकमल कयूं वयूं आहिनि। हुननि चयो त रोड जे नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण वारे मामले जी जांच करे मनपसंद ठेकेदार खे ठीको वापसि वरितो वञे।